जैसी तक कुरान मौजूदा दुनिया कायम आहे। कल भी असांजे सोने नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तारीफ तरो ताज़ा हो, अज भी तरो ताज़ा है। क़यामत तक असांजे दिलबर नबी जो तारीफ तरो ताज़ा। मौलविन जे ज़ुबान ते, आलिमन जे ज़ुबान ते, हाफ़िज़न जे ज़ुबान ते, नंढन वडन जे ज़ुबान ते, गुनहगारन जे ज़ुबान ते रब साईं जी तारीफ़ आ तो गडो गड मोहम्मद मुस्तफ़ा जी भी तारीफ़ आहे। असांजे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा मुबारक रहमत वारा, पेर मुबारक रहमत वारा, कदम मुबारक रहमत वारा, रहमती रहमता बरकती बरकता। तॾहिं चवण वारे ही लफ़्ज़ चया सुभान अल्लाह चओ त मां ॻाल्हायां। सुभान अल्लाह जो आवाज़ थोरो परे वञणु खपे। चए तो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें, जहाँ जहाँ से वो शफीए आसियाँ गुजर गया, जहाँ नजर नहीं पड़ी आज तक, वही वही सहर हुए जहाँ जहाँ गुजर गया। चो सुभान अल्लाह। रहमत सरापा जात है। चो सुभान अल्लाह। दिलबर नबी इमामुल अंबिया बिनी जहान जे सरदार साईं जे तारीफ में अजीब जुमला चया चवण वारे खुश थी करे चो सुभान अल्लाह। चे महबूब रब्बी किबरिया सरताज जुमला अंबिया, ओ हजरत मोहम्मद मुस्तफा बलगल हुला बिकमालिही। रहमत सरापा ज़ात है और मजमुल हसनात है। बुलंद आवाज़ से रहमत सरापा ज़ात है। सुबह भी रहमत शाम भी रहमत। कहीं चो असांजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक रहमत चो बेशक। बुलंद आवाज़ से कहीं चो असांजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा मुबारक रहमत चो बेशक आहिन के ना। कहीं चो अखियों मुबारक रहमत, कहीं चयो असांजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उथण रहमत वेहण रहमत। पर खुदा जो कसम आ तां जे करे असां खां पुछंदो जमियत उलमा इस्लाम वारन जो अकीदो, उलमाए देवबंद जो अकीदो, असांजे नंढन वडन जो अकीदो आ, मौलवी आलिम हाफिज़न जो अकीदो आ, शारी देहातिन जो अकीदो आ, कच्चे पक्के वारन जो अकीदो आ, नंढन वडन जो अकीदो आ, असांजे दरगाह खानकाह वारन जो अकीदो आ, साईं बेर शरीफ वारन जो अकीदो आ, दरगाह जरार पोड़ वारन जो अकीदो आ, साईं अमरोट शरीफ वारन जो अकीदो आ। ओ दुनिया वारो रब्बे काबा जो कसम आहे साईं सुमरानी शरीफ वारन जो अकीदो आ। बिलखुसूस असांजे पीर असांजे मुर्शिदा साईं हाले जी शरीफ वारन जो अकीदो आ, सहाबा जो अकीदो आ। असां जो दिलबर नबी इमामुल अंबिया पैर मुबारकन खां वठी करे सर मुबारक तक बैयत मथे करे चो रहमती रहमता चो सुभान अल्लाह।
जंहिंजो इहो अक़ीदो आहे इहो वरी ॿीहर हथ मथे करे सुभान अल्लाह चवनि त ख़बर पई हिन क़ुरान जे महफ़िल में नबीअ जा सच्चा ग़ुलाम आया। तव्हांजो नबीअ सां मोहबत आहे की न, प्यार आहे की न, तव्हांजो इहो अक़ीदो आहे की न? असांजो इहो अक़ीदो आहे। असांजो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमती रहमत तॾहिं त चयईं ची रहमत सरापा ज़ात है और मजमुल हसनात है, कितनी प्यारी नात है, हसनत जमीओ खिसाल है, लाजिम है हम पे बेगुमान जब तक रहे इस तल में जान, हर दम रहे विरदे ज़ुबान, पढ़ो सल्लू अलैहि वालेहि। जो असांजो दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारो नबी आहे। गाला गाला जंहिं नबीअ ते अल्लाह ही क़ुरान नाज़िल कयो आहे, चोई क़ुरान भी रहमत वारो। असांजो सोनो इमामुल अंबिया वॾे शान वारो नबी आहे, जंहिं नबीअ ते अल्लाह हिन क़ुरान खे नाज़िल कयो, चोई क़ुरान भी शान वारो आहे। मुंहिंजे नबी जे लाइ अल्लाह फरमायो खोल क़ुरान चो सुभान अल्लाह। फरमायो अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असांजो दिलबर नबी रहमत वारो क़ुरान जो ऐलान आहे। के मौलवी वली पीर जी फतवा त नाहे, ही तो अल्लाह जो फतवा है, कुरान जी फतवा है। असांजो नबी रहमत वारो आहे, पूरे जहानन जेला, पूरे ज़मानन जेला, हर दौर जेला, हर वक्त जेला, दुनिया वारो असांजो नबी शान वारो आहे। पुछणो थी तो कुरान खां पुछे ॾिस, आलम अरवाह में जॾहिं अल्लाह रूहन खां सवाल फरमायो अलस्तो बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? वो तमाम रूह खामोश होया, नबियन जा रूह होया, रसूलन जा रूह होया, हजरत आदम नबी जो रूह होयो। केरा हजरत आदम नबी छा तो चवे क़ुरान फरमी कुलना आदम उसकुन अंत व ज़ौजुकल जन्नत व कुला मिन्हा रगदा ऐसो शितुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। जो सुभान अल्लाह। हजरत याया नबी जो रूह मौजूद है, हजरत नूह नबी जो रूह मौजूद है। केरा हजरत नूह नबी दुनिया वारो पुछणो थी त क़ुरान खां पुछ फरमाईती या नूह हो बिसलाम मिन्नाह व बरकातिन अलैका। हजरत ज़करिया नबी जो रूह मौजूद है। केरा हजरत ज़करिया पैगंबर कुरान का पूछे ॾिस फरमाया ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। हजरत इब्राहिम नबी जो रूह मौजूद है। फरमाया इब्राहिम कद सद्दक़त अर्रुया इन्ना कज़ालिका नज्ज़िल मुहसिनीन। एनो अल्लाह सवाल कंदो पियो आहे अलस्तो बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? नूह नबी जो रूह ख़ामोश, आदम नबी जो रूह ख़ामोश, तमाम नबियन जा अरवाह ख़ामोश हुया, वलियन बुजुर्गन जा, अबदाल सहाबन जा, ताबई तबा ताबइन जा रूह ख़ामोश हुया। हिकड़ी रूह रब सां ॻाल्हायो, मिठड़ो आवाज़ आयो कालो भला जी असांजा अल्लाह, तू असांजो रब आ, तू असांजो अल्लाह,
हुआ जी वो रूह कह जो ते रब सा गालायो जी वो रूह मोहम्मद मुस्तफा जो सुभान अल्लाह तंजी माना असा जो नबी आलम अरवाह जो नबी गाला तो मानो गालियों कंदा आहिनि सही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ शुरू थी जो दिलबर नबी मक्के में पैदा विलादत थी मक्के में मां मन्या तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ जी शुरुआत किथां थी उहा मंजिल जी तो के खबर काने सुभान अल्लाह तो चओ ना हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बाद में थी न दुनिया में आया न जाए तारीफ अग में अल्लाह करे कहीं के न की अरशन थी खोलिया कुरान खोल कुरान चो सुभान अल्लाह दुनिया वारो कुरान जो बुधण त सवाब इन दिल पर जो दिसण भी सवाब है खोल कुरान चो सुभान अल्लाह अल्लाह कुरान में ऐलान कयो बुधो दुनिया जा मुसलमानो टियों सी पारो आहे मुझे सामो अल्लाह जो कुरान आहे कुरान सूरत आल इमरान आहे फरमी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब साईं ऐलान कंदो पियो आहे अर्शन जो ऐलान आहे तकरीर मुझो अल्लाह कंदो पियो आहे जलसो मुझे रब जो आहे उनवान मोहम्मद मुस्तफा आहे ॿुधण वारा नबियन रसूलन जा रूह आया मौजू मोहम्मद मुस्तफा मुकरर मुझो अल्लाह दुनिया वारो न ज़मीन न आसमान आहे न मशरिक न मगरिब आहे न जुनूब न शिमाल आहे न सियारो न नारो है न सच्चा चंद्र तारा होया अल्लाह जो ऐलान हो फरमाए वाइज अकज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यिना लमा आतयतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा माअकुम लतुमिनुन्ना बिही व लतंसुरुन्ना काला अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम मिस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन खोलो पिया कुरान जो सुभान अल्लाह चो कुरान सच्चो गाला गाला बुलंद यानी अल्लाह नबियन ने रसूलन खां वायदो वठी अर्शे मोहल्ला जे मथा नबी रसूलन जा रूह आया अल्लाह से फरमायो मां तां कज वायदो वठण वारो अरब छा जो वायदो जे करे तां जे अदवार ज़माने में मुझो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वये पोता मुझे दिलबर नबी ते ईमान आणींदो ओ आदम नबी ओ नूह नबी तमाम नबियन जे रूहन के अल्लाह खिताब फरमायो ता मुझे दिलबर नबी जी पैरवी कंदो मदद कंदो ईमान आणींदो ॾिसो दुनिया वारो असां जो साईं त दुनिया में आयो ही नाहे विलादत न थी आ तारीफ अग अग में अर्शन ते थी रहियो आ चो सुभान अल्लाह वाह नबी तुझो शान वाह दिलबर तुझो मकाम अल्लाह नबियन खां वादो वरतो तमाम नबियन इकरार कयो कालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन जो नबी जो शान आला है जो सुभान अल्लाह नबी ईमान लानी दाया जो जी असां जा अल्लाह इकरार था असां कयूं इन आखिर ज़मान पैगंबर जे नबूवत के मनियो था इन जे रिसालत जा इकरारी थियूं था अल्लाह तू गवाह रह जा असां ऐलान करे छॾियो आ ओ खातमुल नबीन आहे खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे सुभान अल्लाह त चवंदो हल मां कुरान जो खोले करे दीदार कराया अचो कयो यार जो दीदार अज मां पांजे तरफा न ॻाल्हाईंदुसि मत कोई चवे हे मौला मौली पांजियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि न मुंहिंजा दोस्त अज ॻाल्हि ॻाल्हि ते कुरान खोल
खोलींदासीं इन यार खां पुछंदासीं पर तारीफ़ हुन दिलबर नबीअ जी कंदासीं पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 22 सिपारो आहे सूरतुल अज़ाब आहे आयत नंबर 40 आहे ॿुधो दुनिया जा मुस्लमान अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे फरमाइबा काल मुहम्मदुन अबा आदम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन वह नबी जो सुभान अल्लाह से फरमाए खबरदार मुझे दिलबर नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी उनका बाद को नबी अचण वारो कोन इंदो त आखिर में पर रब काबा जो कसम इमाम लंबे बनाए छड़ियो तो बस चो असां जे दिलबर नबी जो शान आलाए ईमान आंदो के ना तो मिनुन नबी तां के ईमान आणो पवंदो सभिनी इकरार कयो जी असां जा अल्लाह हाणे मालूम थी वियो इन आयत जे रूह सां ॻाल्हाइजे त हीअं बि तफ़सील तशरीह थी सघे थो यानी हज़रत ईसा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम 550 साल मुंहिंजे नबीअ खां पहिरियां आयो हुन जी उम्मत कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पाण कलमो पढ़ी चुको आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ दुनिया वारो हज़रत मूसा पैगंबर जी उम्मत कलमा पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह हज़रत कलीम पैगंबर पाण कलमा पढ़ी चुको आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत इब्राहिम पैगंबर जी उम्मत कलमा पढ़े ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह हज़रत इब्राहिम नबी पाण कलमा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत यूसुफ नबी जी उम्मत कलमा पढ़े ला इलाहा इल्लल्लाह यूसुफ सदीकुल्लाह हज़रत यूसुफ पैगंबर पाण कलमा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत नूह पैगंबर जी उम्मत कलमा पढ़े ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह हज़रत लूत पैगंबर कलमा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत आदम नबी का कह पूछो तू असा के सोने नबी जी तारीफ बुधा जी मां छा बुधाया जने मुझो ढांचो रब जे सामो रखल जे मिट्टी मां मारा पैदा फरमायो मुझे ढांचे में अल्लाह जने रूह पे फूके जने रूह मुझे बदन में आयो उस्वन में आयो रग रग में आयो पूरे वजूद में आयो अखियों खोले पयो अर्श मुअल्ला नजर आयो उते मुखे पढ़न में आयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो सुभान बुलंद आवाज़ सां नारे जो बैयत मथे करे नारे तकबीर ॾाढा आवाज़ ॾाढा पोयां आवाज़ ॾियो शान मुस्तफा जमियत उलमा इस्लाम मौलाना फजल रहमान मुझा दोस्त अजीजो असां जे दिलबर नबी जो शान मकाम मर्तबो ए मंजिल बेमिसाल कह तो के चयो आ हेदे त तवज्जा कर तने तो कुरान फरमायो फरमाई वरफना लका जिक्र का सोना तुझे जिक्र के असां बुलंद क्यों सी अल्लाह केतरी कदर बुलंद क्यों रे असां जे सोने नबी जो शान बुधणो थी त हलिया
दिलबर नबी जो मकाम पुछणो थी त हलिया खुदा जो कसम असांजे नबी जो छा त शान आहे कलमे में नजर कंदे ला इलाहा इल्लल्लाह नबी जो नालो वठदे मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे में अल्लाह जो नालो असांजे दिलबर नबी जो नालो मुअज्जिन आज़ान चवंदो आ पंज वक्त अल्लाहु अकबर मक्के मदीने में आवाज आज़ान जो है अल्लाह जो नालो मुहम्मद मुस्तफा जो नालो नमाजी नमाज पढ़ंदो आहे पोयां तकबीर लगाईंदा आहिनि अल्लाह जो नालो मुहम्मद मुस्तफा जो नालो नमाजी नमाज पढ़ंदो आहे अल्लाह जो नालो दुरूद सलाम पढ़ंदो आहे मुहम्मद मुस्तफा जो नालो दुनिया वारो तौरात इंजील ज़बूर में अल्लाह जो नालो असांजे दिलबर नबी जो नालो अर्शल जे मथां अल्लाह जो नालो मुहम्मद मुस्तफा जो नालो ज़मीन जे मथां अल्लाह जो नालो मुहम्मद मुस्तफा जो नालो जाते रब जे रुबूबियत मुहम्मद मुस्तफा जे मुस्तफा जन्नत जा दर खोलो करो दरवाजा जे मथां मुहम्मद मुस्तफा जो नालो जन्नत जे वण जे पल जे मथां असां जे साईं जो नालो हुरुल जे पेशानीअ में मुहम्मद मुस्तफा जो नालो कुरान में अल्लाह जो नालो मुहम्मद मुस्तफा जो नालो खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मते करे सुभान अल्लाह तो जो मां कुरान जो दीदार कराया खोल कुरान छा तो चवे कुरान फरमी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तवज्जो कयो मुसलमानो शवे होंसी पारो सूरतुल फतह है अल्लाह कुरान में ऐलान कयो मुझे साईं जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहो अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील खुलो पयो कुरान चो कुरान सच अल्लाह जो नालो त असांजे मुहम्मद मुस्तफा नबी जो शान केतरे कदर बेमिसाल तने त चवण वारे चयो आ ची सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा अगर देखा लिखा अल्लाह मोहम्मद भी लिखा देखा असां जो नबी अरबिन जो इमाम अजमिन जो इमाम आहे सिज चंड तारे जो नबी आहे जमीन आसमान जो नबी आहे जिन हैवान जो नबी आहे नबातातन जो नबी आहे असां जो दिलबर नबी आलम अरवाह जो नबी आहे अर्शन जो नबी आहे फर्श जो नबी आहे आलम बरज़ख जो नबी आहे आलम आखिरत जो नबी आहे इमामुल अंबिया है ओ दुनिया और असां जो साईं आसमान जो नबी आहे जमीन जो नबी आहे हवान जो नबी आहे तूफान जो नबी आहे सिज चंड तारन जो नबी आहे तॾहिं त इशारो करे चंड बट कर जो नबी इशारो करे सिज भी जी वई नबी वणन जो नबी आहे वणन जे पल जो नबी आहे झड़न जो नबी आहे बरसात जे कतरे कतरे जो नबी आहे तूफान जो नबी आहे दरियान जो नबी आहे समंदर जो नबी आहे दुनिया और तॾहिं त चवण वारे चयो सोने नबी जी तारीफ़ भी चई ऐ माहे अरबो ऐ माहे अजमा ऐ फखर जहां ऐ फखर जमा ऐ बाइस ज़ीनतो अर्द समा गदजी करे चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी जी तारीफ़
अड़ा त प्यारा लफ्ज़ चया शायर जो पाण भी सुभान अल्लाह चवंदा जिथे मां सुभान अल्लाह ते पहुंचा तव्हां सभु गॾिजी करे मूंसां गॾु चवंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा चवंदो? रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे, हिन में डबल डबल ॾिण टिण ते अल्लाह साईं ॾोहण ऐं वधाए करे सवाब ॾींदो आहे। हिकिड़े क़ुर जो ख़त्म करो तो लखनि ख़त्म जो सवाब आहे। तंहिंजे करे सभु जवान गॾिजी करे चओ सुभान अल्लाह। अञा प्यारी गूंज अचणु खपे। अल्लाह जेके सुभान अल्लाह कोन इन मरीज़नि खे बि शिफ़ा अता फरमाए। को बीमार तो वेठो कोन्हे न, पोइ तंहिंजे करे सुभान अल्लाह बुलंद आवाज़ चए थो ऐ माहे अरब ऐ माहे अजमा ऐ फ़ख्र जहां ऐ फ़ख्र ज़मां ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इजाज़ तेरी नजरों का फैज़ान है तेरे कदमों का। एक सफ में खड़े हैं शाहो गदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ आफाक में जिसकी धूम मची वाह खुल्क तेरा वाह राम तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये केड़ो महीनो आ ॻाल्हायो त सही। हाणे त मोकिलण वारो हाणे तव्हांजो साह न निकिरे हाणे त वात मां निकिरे रमज़ान। ॻाल्हि समझ में आई कि न? रमज़ान जे बीहण खां पहिरियां त हूअं माण्हुनि जो साह पियो निकिरे। हिकिड़ा माण्हू शुगर जा मरीज़ थी वेंदा, हिकिड़ा ब्लड प्रेशर जा मरीज़, मादे जा मरीज़ डॉक्टरनि जे हवाले। माण्हुनि जे ताननि मेड़नि खां बचण जे लाइ साईं मां बीमार आहियां रोज़ो कोन थो रखे। कसम मौला जो वरी ईद जे ॾींहुं हाणे हिते इन माण्हूअ खे लॾू पेड़ा ऐं घोटकी जा पेड़ा खाईंदे ॾिसो न, जेकॾहिं गॾो खाए बि मरे खाईंदो चढ़ंदो परवाह ई कान्हे काई न बाक़ी रोज़न रखण जे लाइ कमज़ोर आहे। पूछे मां त मरीज़ हटो घटो लॻो पिया ख़ुदा जो कसम आहे जंहिंजो ईमान मज़बूत आहे ख़ुदा जो कसम आहे रोज़ कुझु कोन ॾिसो। साहबा जी तरफ़ नज़र कयो सिर्फ़ु पाणी गिलास ऐं हिकिड़े खजूर जे मथां सहरियूं महीननि जा महीना हर नेमत रब हाणे त हिंदाणनि जो मौसम आहे। ॻाल्हि समझ में आई कि न? हिंदाणा गिदरा हर नेमत अल्लाह तॾहिं बि माण्हुनि खे तौफ़ीक़ कान्हे। जेकॾहिं पुछणो अथव रमज़ान जो क़दुरु नबीअ खां पुछी ॾिसो सहाबा खां पुछी ॾिसो। हज़रत अली रज़ियल्लाहु तआला चओ सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ शेर खुदा इल्म जो दर अली फातिह खैबर अली जुल्फ़कार अली रज़ियल्लाहु तआला अन्हु बैतुल्लाह में जाओ अली नबी जो सोट अली आहे। चिटन सन सामो जी मोहब्बत अज़रब बिसैफ अस्सौम बिसैफ वल खिदमत ज़ैफ तलवार मुझे हथ में हुजे। अल्लाह अल्लाह जे रसूल दिल जा दुश्मन हुजन उन्हनि जे गर्दन ने कंदन जो लाबारो कंदो अचां मां अलीअ खे महबूबा जो सुभान अल्लाह। हिते त माण्हू हिकु ॿिए खे विढ़ी था मारनि पेट जे माल ढोर जे करे कणक जे दाणनि जे करे बननि रसनि फुटनि प्लाटनि जे करे हिकु ॿिए खे मारे भाउ भाउ खे मारे सोट खे थो मारे। हिते त जहिड़ा आम कलमे वारो कलमे खे मारे वेठो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया फ़ानी आहे हिते पई हूंदी अल्लाह खे जवाब ॾियणो थी। मुंहिंजा दोस्त दुनिया जो फ़िक्र करे 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 ॾाढी अची थी वई आहे। हाणे अल्लाह जो फ़िक्र करे ॾिस क़बर हशर खे बि हाणे यार यादि करे ॾिस बसि। हाणे वक़्तु विञाए वेठे हाणे कहिड़े कम जो आहे। असांजा त पोड़ा चवंदा अञा 100 साल मां जीअरो रहां। दुआऊं घुराईंदा मौली साहब खां साईं दुआ कयो त तबियत ठीकु थिए। बाबा तबियत त तुंहिंजी ठीकु थींदी पर तूं कम कहिड़ा कंदो आहे? उहो ई सूट उहो ई नशा उहो ई चर्ज़ उहो ई जुआ उहो ई गिला उहा ग़ीबत होटलनि ते वेही करे सॼो ॾींहुं वांदो। घर जो जेको वॾो हूंदो आहे उन ते ज़िमेदारी आहे जेकॾहिं उहो नेक थिए त सॼो घर नेक आहे की न? अब वॾो नमाज़ी त नंढा बि ॻाल्हाइजो नथा। जेकॾहिं अबो जेकॾहिं जेको आहे आलिम त औलाद बि जेकॾहिं वॾो उन्हनि जो जेको आहे त जुआरी त नंढा बि जहिड़ा वॾनि जा कम तहिड़ा नंढनि जा। वॾो जेकॾहिं बुराई कंदो त नंढनि खे कीअं नेकीअ जो चई सघंदो न चई सघंदो तौफ़ीक़ न थींदो। पाण पंहिंजा लक्षण ॾिसे थो त मां कहिड़े कम जो
तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो सुधरण जी कोशिश कयो तंहिंजे करे हिकिड़े शाइर चंद जुमला चया इन तरफ़ त दुनिया खे छॾे करे रब जे तरफ़ माइल थियो दुनिया जो फ़िक्र छॾे हाणे आख़िरत जो फ़िक्र कयो जे फ़िक्र दुनिया करके देखा फ़िक्र उक़बा करके दे फ़िक्र दुनिया करके देखा फ़िक्र उक़बा करके देख छोड़ कर अब ज़िक्र सबका ज़िक्र मौला करके देख कौन किसके काम आया कौन किसका है बना उस सबको अपना करके देखा रब को अपना करके दे चो अज इंशाअल्लाह अल्लाह से फिक्र कंदा से कब्र आखिर फिक्र हजरत अली शेर खुदा रज़ियल्लाहु अन्हु फरमाए तो बे नंबर ते मेहमान मुझे दर ते अचे खिदमत कया मालिया के महबूबा जो सुभान हिते लेगारी बलोचन में भी आहे मेहमान जो कदर के ना हिकड़ी गली में ॾिसी बे मां बिसट की वेंदा भित के भी टुंग ठाणी हले पुट खे चवंदो चई छोरा वही चई अचे ते मौली साहब अबो कोने जॾहिं अबो अहिड़ो हूंदो भलो त पुट कहिड़ो सदोरो हूंदो वही चवंदो मेहमान खे अबो चवे तो मां घर में कोन वो मेहमान भी समझी वेंदो त दाल थोड़ी कारी न बल्कि पूरी कारी है मेहमान जो कदर कोने हदीस पाक आ मेरा दोस्तों हदीस पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको अल्लाह ते ईमान रखण चाहे तो उनके खपे त मेहमान जी कदर पर मेहमान जी टिन ॾींहंनि ते कदर आहे न ॾहाको वारो मेहमान गाटे टोड़ा जी पइजी वई गाल समझ में आई कन हदीस पाक में टिन ॾींहंनि ते मेहमान खे चङो चोखो खारायोसि भले मुर्गी खारायोसि गाल समझ में आई कि न 3 ॾींहं गुज़री वई घर वारी दाल खारायोसि 20 त ठीकु आहे भॼे तुंहिंजी मर्ज़ी पोइ ज़रूरी कोन्हे को शरीयत में अल्लाह अकबर कबीरा मेहमान जी खिदमत कर वो जरूरी नहीं माली शेर खुदा शाहूकार हो जा दौलतमंद हो जा वो मेहमान अचे न भले गरीब हो जा मिस्कीन हो जा टिंडीर जो बुखायल हो जा किस्मत सामान्य जो टुकुर मिले तड़े भी मेहमान मुझे दर ते दस्तक दे माली निंड बुख ते करे सगा दो मेहमान के खाली न मोटाए असा चंदा से पीणो अल्लाह मौली असा खे तडे न सत पाण बुक ते भिंग मरूता पर मेहमान के छा मुझा दोस्त ता वो इश्क डिठो कोने को अल्लाह अकबर कबीरा 3 नंबर जे हजरत मुर्शिद अली रज़ियल्लाहु ताला फरमायो रोजो जे गर्मी हो जे हालत जिहाद हो जे मालिया के इंसान भी प्यारा चो सुभान हेते दिकड़ा दोस्त वरी किस्म सा मौली साहब जुमो करे अड़बा खाए ता से जुमे जी रोजो रखे बाड़े चाचा फकीरा जुमे जो रोजो साईं हाने एकड़ा मानू सजो महीनो छडे 27 रमजान जो रोजो रखंदा 27 रमजान जो रोजे रखण हाजी थिंदो आ जा मानू गाल बुध समझ में आई रमजान जो रोजा सब फर्ज है रखना है सभिन जो कदर सभिन जो इज्जत एहतराम करनो सब रमजान जो रोजा एकड़ो रोजो जे करे छनी जानी वाणी पूरी जिंदगी उन जे कज़ा जे लाए रोजा रखंदो रहे खुदा जो कसम उन एक फर्जी रोजे जे सवाब बदले के पूरत के पहुंची न सके करे उन जो सवाब पूरी जिंदगी कज़ा जे लाए रोजा रखंदो इन महीने जो सवाब है रमजान जो रोजो अजीब है एकड़ा मानो किस्म सा रोजो रखंदा सजी मुंडी जन बजा फ्रीजर में वेदा फ्रिज में इन बाकोरो कोई करे फ्रीजर में ओझा में रखी छे ये मरे तो परेशान अब रोजो कह जो आ गालायो असोमुली सब इबादतू अल्लाह जेला पर रब के इबादत जेला इन चयो समाए रोजे जे असोमुली रोजो मारा बजी सिफता कई सिफता रोजो रखे जे के जेला रखे जी ए जो अल्लाह जेला इबादत है रोजो है उन में तमाम इस्तिकामत ताकत कुवत एकड़े मानू जो मी बीमार थी आयो मौलवी साहब चेसी मां अल्लाह जे सामो जो का त मन त मनी आहे रोजो रखियो आहे इन बास बास इन नियत सा त अल्लाह मुझे मियां के शिफा दे एकड़ी मियां गरीब मिस्कीन कर्ज मर्द पटे करे वठी आयो बचण जे ला कीर डोण बाबा रोजो जे करे बास बास मनत रखी रखियो त यो रोजो रखणो आ इनके पूरो करणो आ बाहर वेठो शाम जो टाइम थे हूं भी ट्रिपारी शाम जे टाइम ते रोजो वठ कंदो अची करे अंदरू माई जो आवाज अचे निभागा बाहर वेठो रोजे सा मियां त मोकलाए वई चिया चिमे गुजारी उन वक्त में कावड़ में आयो गिलास खणी पानी जो ची अल्लाह वडेरे जो 50 मियो वाड़े में न मारी मां गरीब जी हिकड़ी में खण पांजो रोजो गड़ 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 पानी पी रोजो बनी छडी
हाँ इहो रोज़ो कंहिंजे लाइ रखी मींहं जे लाइ रखी ॻाल्हाए छो था कंहिंजे लाइ रखी त इहो रोज़ो बेंदो जेका इबादत अल्लाह जे नाले खां सवाइ गैर अल्लाह जे नाले सां उन इबादत में न कुवत आ न ताक़त आ कॾहिं को न बीह सघंदो कोई एतबार न ते कोन्हे इशारा तो समझंदा हूंदो मुंहिंजा के न मुझा दोस्तों अजीजो जेका इबादत अल्लाह जे नाले ते रब जे नाले जानी इन्नमल आमालु बिनियाद वो पहाड़ सामू अचन भी यार के लोरो नहीं दो चिमो के रोजो अजे सख्त गर्मी हो जे मालिक के महबूब है अज वादो के बकाया रोजा रखंदा सो रमजान जो महीनो वो छोल मा सोने अली जी तारीफ कया चवण वारे हिय चयो आहे जे करके तुझे मैं यादो अली दिल करता हूँ मैं शादो अली चो सुभान करके तुझे मैं यादो अली दिल करता हूँ मैं शादो अली खुल्द से जो तकदीर बनी तेरे ये औलाद अली हक तेरा किरदार अमल सच तेरा इरशाद अली दुश्मन तेरे मुर्दाबाद तू है जिंदाबाद अली मन साम रमजान ईमान व इत्साबन गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़ंब जे रब जे नाले ते सवाब जे नियत सां रमजान जा रोजा रखिया अल्लाह उन जे जिंदगी जे गुनाह के माफ तो करे मन क़ाम रमजान ईमान व इत्साब रातन जो भी नफिल इबादत तरावीह पढ़ी अल्लाह जे जिंदगी जे गुनाह के माफ तो करे फरमे शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन ई त एड़ो महीनो आ जंहिंमें अल्लाह एड़ो रहमत वारो क़ुरान नाज़िल कयो फरमे इल्ला अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र व मा अदराका मा लैलतुल क़द्र इनमें हिकड़ी एड़ी रात है जंहिंमें अल्लाह क़ुरान खे नाज़िल कयो आहे इन हिकड़ी रात में जंहिंखे हिकु सजदो नसीब थी वञे हज़ार महीननि जी इबादत खां अफ़ज़ल आहे इहो थी रमज़ान शाहे रमज़ान फरमे अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरा व आखिरुहु इत्कुम मिनन नार पेरा दा दिहाड़ा रहमत जा विचा दा दिहाड़ा बख्श जा हाणे आखिरी दिहाड़ो जहन्नम खां छुटकारे निजात जो ला इहो रमज़ान छाए रमज़ान अया ॿुध क़ुरान फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून वह रमज़ान जो सुभान रमज़ान जा रोज़ा रखंदा वञो गुनाहन खां पाक हिसाब थींदा अज वायदो को इंशाअल्लाह बकाया चंद रोज़ा जो कदर कंदासीं अज वायदो को इंशाअल्लाह कुरान जो कदर कंदासीं अज वायदो को इंशाअल्लाह दीन इस्लाम सां मोहब्बत कंदासीं ख़त्म नबूवत सां मोहब्बत कंदासीं चो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम उलमा देवबंद वारनि जो साथ ॾींदासीं पूरी ज़िंदगी असांजो मरण जीअण जमीयत उलमा इस्लाम जे बुज़ुर्गनि ऐं वलीअनि सां रहंदो अल्लाह से कंदो आहे रब से मुंहिंजा अल्फाज़ क़बूल फरमाए वरी ज़िंदगी रही इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं मिठड़ो क़ुरान सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ में इन रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो ख़त्मुल क़ुरान जी रात आहे अॼु वारी रात में दुआ रब वटि ज़रूरु क़बूल थिए ई थिए जेतिरो वणे दुआऊं घुरो मुंहिंजा दोस्त अल्लाह से कंदो आहे रब से दोस्तनि जी मेहनत खे क़बूल फरमाए व मा अलैना इल्लल बलाग।